अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हलाए जेतिरो वणे तूं हलाए, सम्झी मां नौकिरी खां हथ खयुमि पर तुंहिंजी मां नौकिरी खां हथ खयुमि, बाक़ी कोरजा मां तुंहिंजी मां ॿिए जो पुटु आहियां, इहो यादि करे छॾ। वणे ई गारियूं ॾे, जेके वणे ई गारियूं ॾे, जेको मूंखे लिखणो हूंदो मां लिखंदोमांइ, तूं जेके वणे ई गारियूं ॾे भले। कोरजा मां तुंहिंजो बच्चो न मारियमि न, मां नौकिरी खां हाणे ई रिज़ाइन तो मां मीडिया तो ॾेई थो छॾियां। ॾेई छॾ, ॾेई छॾ, ॾेई छॾ, ॾेई छॾ, रिज़ाइन ॾेई छॾ, रिज़ाइन ॾेई छॾ, रिज़ाइन ॾेई छॾ, लिखत में मोकिले, एसपी साहब ॾे, डीआईजी साहब ॾे, आईजी साहब ॾे मोकिले छॾ, मोकिले छॾ, मोकिले छॾ, मोकिले छॾ, तूं गारियूं ॾे भले। गंबट यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइजेशन सिंध जे मीडिया ऑफिस गंबट जी समूरी सथ जी अॻवानी में सहाफ़ी दोस्तन एहतजाज करे चयो त यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑर्गेनाइजेशन सिंध जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र हाजन कोरेजो खे बारहे थाणे जे अॻूणे वॾे मुंशी असगर उमरानी तरफ़ां मोतमार धमकियूं ऐं गारगन ॾियण बाद बासर पुलिस एहलकार असगर उमरानी तरफ़ां क़त्ल जूं धमकियूं ॾेई गुथा लफ़्ज़ इस्तेमाल कंदे मोबाइल फोन ते संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾियण वारे अमल ख़िलाफ़ सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। साफ़ी हाजन कुरेजो जे भाउ जी जगह ते बिलाजवाब पुलिस एहलकार असगर उमरानी चढ़ाई करे संदसि भाइरनि खे संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई हलियो वियो। हुन मौक़े ते साफ़िन मुतालबो कंदे चयो त साफ़ी हाजन कोरेजो सां इंसाफ़ कयो वञे ऐं असां अपील था कयूं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, आईजी सिंध ऐं डीआईजी लाड़काणो ऐं एसएसपी लाड़काणो खां मुतालबो कयूं था त जल्द खां जल्द जवाबदार असगर उमरानी ख़िलाफ़ एफआईआर दाख़िल करे कानूनी कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में पूरी सिंध अंदरि धरणे जो सॾु ॾिनो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची